विद्यार्थियों, अॼु पाण उछल मज़मून जो जेको मज़मून आहे दीवान कौड़ोमल चंदनमल सिंधी नसर जो अबो ते ॼाण हासिल कंदासीं। इन में लेखक ॿुधायो आहे त सिंधी नसर जो अबो दीवान कौड़ोमल चंदनमल खे छो कोठियो वियो आहे। त इन ते वीचार करण खां पहिरीं ॾिसंदासीं त सिंधी नसर जे बारे में दीवान साहब कहिड़ा वीचार ज़ाहिर कया आहिनि। ॿुधाए थो त ज़िंदगीअ में स्वाभाविक साहित्य में बि के अहिड़ियूं माजराऊं थी थियूं गुज़रनि जे विसहण माना विश्वास में न अचनि, पर थोरे ई गौर सां अहिड़ियुनि माजराउनि ऐं वारदातुनि ते विश्वास करणो पवे थो ऐं वॾी ॻाल्हि त अंदर वारो बि क़बूल करे थो। हिकु हैरत जहिड़ी माजरा हीअ आहे जो ॾिसूं था त हर कंहिं साहित्य जी शुरूआति कविता या शेर सां थिए थी ऐं नसर खे उसरंदे नशो ऐं निमा थींदे नामोदार थींदे सवें साल था लॻनि। कहिड़ी न अचरज जी ॻाल्हि आहे जो उभ में उॾामण या घटि में घटि तरारियूं ओलारण में दिक़त न थिए ऐं धरतीअ ते हलण या बांबड़ा पाइण महाल थियो पवे। मिल्टन जे ग्रंथ में सो पढ़ंदा आहियूं त देवनि ऐं दैतनि लाइ मुसीबत हुई हेठि लहण ऐं मथे चढ़ण हुई फरहत, पर इंसान त देवता दैत नाहे। पोइ छो ईअं थियो आहे त इंसान लाइ शेर जोड़णु सवलो पर जुमिला ठाहिणु औखो मन ॾुखियो कमु आहे। इन्हीअ में को ऊन्हो राज़ रखियलु हूंदो। हवाई जहाज़ बि त आकाश ते उतांहीअ ताईं चढ़े त न को भउ न को बोलो, पर जो ज़मीन ते रसे या ज़मीन ते उथण जी करे त सलामती पटे जी ज़रूरत पवे। कविता या शेर अल्हाम थियो अची कवीअ या शेर जी अल्हाम माना खुदाई बख़्शीश कंठ में वासो करे थो, पर नसर वारो पियो शब्दनि खे क़वाइद कराइण ऐं जुमिलनि में फ़िक्रनि खे ठाहिण ऐं बिहारण में मग़ज़मारी करे ऐं पसीनो हारे ऐं पोइ बि जे कुझु वणे त बिल्कुलु वॾी ॻाल्हि थींदी जॾहिं को साईंअ जो संवारियो इन्हीअ कड़ीअ ते रसे जो जनता लाइ तरकीब सां लफ़्ज़ ऐं जुमिला ठाहे बिहारे ऐं वीचारनि ऐं उमंगनि खे रूप ॾिए आकार बख़्शे। अंग्रेज़ी साहित्य खे 18वीं सदीअ ताईं तरसणो पियो। जेसीं नसर लाइ वाटूं ऐं तरकीबियूं घटिजी तयारु थियनि ऐं ख़ातिर ख़्वाह नमूना ठही सघनि, तेसीं अलाए घणा बर्ख शाइर ऐं स्पेंसर शेक्सपियर ऐं मिल्टन बेन जानसन ऐं डराइंडन वारो वॼाए विया बि हले। पोइ अजब छो लॻो त खपे त सिंधी नसर जंहिंखे उत्पन्न थिए 100 साल मस गुज़रिया आहिनि, हिन थोरे अरसे में आज़माइशी मंज़िल मां पार न पइजी सघियो आहे। शहर जे आला तबक़नि में सिंधी शाइरनि अमरनाऊं छॾियो आहे ऐं शाह सचल ऐं सामी दलपत रूहल ऐं बेदल बेवस ऐं न्याज़ ऐं आवाज़ पारनि शाइरनि शेर खे उन्हीअ उतांहीअ ते पहुचायो आहे जिथे हर को सिंधी अशश करे, पर उन जे उबतड़ सिंधी नसर में आमिल थोरा ऐं कामिल कलियल ऐं से बि हिक या ॿिनि तबक़नि में वसियल याने कहाणी ऐं मज़मून जे तबक़नि में। ॿियनि में वथी कान ठहे। वठो ज्ञान खे, विज्ञान खे, इतिहास खे, दर्शन खे, कला खे, हुनर खे, खेतीअ खे, विकास खे। इन्हीअ तबक़नि में शायदि को सिंधी ग्रंथ या ग्रंथकार ॻोल्हियो लभंदो। इन्हीअ मां ज़ाहिर आहे त नसुर कहिड़ी न मुश्किल वथ आहे, तंहिंमें बि उहो नसुर जंहिंमें वीचार ऐं कल्पना, खोज ऐं भावना जी का रेखा हुजे, तंहिंखे रचण ते ज़ेल जाॻण समान आहे। घणा नसर जा किताब सिंधीअ में आहिनि जे लस पढ़ी वञजनि ऐं जिन में कहाणी ऐं चर्चनि हल्कनि वीचारनि ऐं मामूली जज़्बनि खां मथे को मसालो मौजूदु हुजे। अञा घणो की खपे जो असांजी ॿोलीअ में गूढ़ मसइला ऐं लतीफ़ बातियूं सलीस ऐं सुहिणे पहिराण में बयानु करे सघजनि या उन्हीअ ते चर्चा थी सघे। साहित्य धारा ऐं साहित्यक तक तौर खे नसर में ओतरणी कठिन थी पियो आहे। इन्हीअ करे जिन साहिबनि
अहिड़ीअ कठिनाईअ में सिंधी नसुर जे जंगल में मंगल रचायो आहे ऐं ऋण पट जे वारीअ खे हटाए सड़क बणाई आहे। तिन खे जेतिरो धन्यवाद ॾिजे ऐं उन्हनि ते जेतिरो नाज़ कजे सो थोरो आहे। सड़क तयारु थी वई, पोइ उन्हीअ ते अचवञ में का मुड़ुस कान खपे। पोइ भले त को पेर में पाए हले, को खिथर खिथर करे हले या शहसवार थी टाप टाप करे ॾिए। सड़क ठहे त टपे टपे ते पत्थर जा थंबा थींदा, निशान लॻंदा, अनेक पेचरा ऐं मंजिलूं, वणहार ऐं आराम गाह सिर कढी बीहंदा। मुसाफ़िरनि खे नए धग लॻाइण में पोइ का वेरम कान लॻंदी, पर जो उहो जंगल काटे, उहा वारी हटाए, उहा कच्छ करे रस्तो ठाहे, उहे निशान लॻाए, सो रवाज़ी इंसान न हूंदो। को कारीगर हूंदो, को कलाकार हूंदो, को सूरमो हूंदो। नसर जे रेगिस्तान खे वसण ते सूरत में आणण लाइ न रुगो लगन खपे, जाखोड़ खपे, पर हिकु ख़ासि मनवरती खपे, हिकु ख़ासि हासिलात खपे। जिते शहर जी मस्ती ऐं मौज, उछल ऐं रंगीन जी ज़रूरत न आहे, जे ज़रूरत आहे त मश्क जी, होश जी ऐं हौसले जी। मश्क पचे तंहिंखां अॻु में अंडा था भरणा पवनि, कचा अखर था पचाइणा पवनि, पहाकनि ऐं जय चुटनि जा झले कलम थो हलाइणो पवे किसे कहाणीअ ते, ऐं तंहिंखां पोइ थो कलम खे छूट छॾिणो पवे बयान ते ऐं दास्तान ते, तक़रीर ते ऐं गुफ़्तार ते, ऐं सभ खां पोइ विस्तार ते। इन्हीअ डिघी सिख्या जे अरसे में अहिड़े जहिड़े जो मग़ज़ ख़ाली थी वञे थो ऐं अख़बारी मंज़िल खां अॻिते वधी नथी सघे। को सवन में अहिड़ो थो निकिरे जो मश्क पचाए, होश सालिम रखे ऐं हौसलो वधाए। नसुर दारां शहर जूं सिकूं थो लाहे, ऐं जे उभ में नथो उॾामे त घटि में घटि उभ में तरारियूं त हणे थो, ऐं जे समुंड सां सिपूं नथो कढी अचे त को तांगे में त आणे थो छॾे। अहिड़नि जाखोड़ियुनि ऐं अॻवाननि जी सालनि ऐं सदियुनि जे लॻातार कोशिश खां पोइ नसुर जी शाही सड़क थी तयारु थी। माना इहो ॿुधायो अथई त नसुर कीअं थियो। माना शहर त हर को माण्हू रचे सघे थो, सवलो आहे, पर नसुर जी शाख पचाइणु तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। त उन जे बारे में अॻिते ॿुधाए थो, तयारु थिए लफ़्ज़नि ऐं जुमिलनि जी बिहक थी परपक थिए, शाहकार ग्रंथ जा निशान ऐं थंबा था स्थापित थियनि, पोइ घड़ो गंजो बि मामूली होश धारे, मामूली हौसलो रखी नसुर जे मैदान में थी अची पाण ज़ाहिर करे, ऐं कंहिं महिल गोए बि खणी वञे थो, माना उन खां अॻिते बि निकिरी वञे थो। त ॾिसिजे त सिंधी नसुर जे क्षेत्र में अवल 4 यारनि मश्क पचाई, माना 4 जेके मुख्य लेखक हुआ उन्हनि मश्क पचाई, उन्हनि जाखोड़ करे सिंधी नसुर जी खोज कई आहे, सिंधी नसुर खे रचियो आहे, होश खां कमु वरितो आहे, हौसलो ॾेखारियो आहे, ऐं अंडा पाए अखर पचाए सुहिणा लेखक थिया। जंगल में मंगल बणायऊं ऐं वारी हटाए पत्थर जी सड़क अॼाऊं। उन्हनि 4 यारनि खे सिंधी नसुर जा 4 थंबा सॾजनि था। सिंधी नसुर जे रथ जा 4 फीथा करे सम्झिजे त बिल्कुलु वाजिबु आहे। उहे 4 यार हिक ई समय जी पैदाश हुआ, हिक ॿिए जा दुआगू ऐं वाहिर हुआ, माना हिक ॿिए खे सहारो कंदड़ हुआ, चङे वक़्तु नामूस ऐं आविर्जा जा मालिक हुआ। उहे 4 बुज़ुर्ग हुआ, कौड़ोमल, चंदनमल, खिलणाणी, मिर्ज़ा कलीज बेग, दयाराम गिदूमल, परमानंद मेहाराम, ऐं सभिनि में उमिरि में वॾो, पहिरियों ई अंडा भरींदड़ तर्जुमा कंदड़ जो दीवान कौड़ोमल चंदनमल खिलणाणी ई हो, बिरिया निवासी, जंहिंखे सिंधी नसर जो अबो करे कोठणु घुरिजे, ऐं जंहिंजी तसनीफ़ मां चूंड टुकर कढणु ऐं छपाए पधिरो करण ते हर कंहिं सिंधीअ खे प्रसन्न थियणु घुरिजे। त कौड़ोमल चंदनमल, इहो त थियो नसुर जे बारे में। त कौड़ोमल चंदनमल सिंधी नसर जो अबो छो कोठियो, इहो पाण नेक्स्ट पीरियड में कंदासीं, ऐं अॼु बसि एतिरो ई।